कायदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह में अमेरिकन केमिकल सोसाइटी तरफ़ां ॿिनि ॾींहंनि वारो सिंध केमिकल फेस्टिवल मुनक़द कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे एके डायरी। कायदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में अमेरिकन केमिकल सोसाइटी तरफ़ां 2 ॾींहंनि वारो सिंध केमिकल फेस्टिवल प्रोग्राम मल्टीपर्पज़ हॉल में मुनक़द कयो वियो, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि हिसो वरितो। शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समूम प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समूम कंदे चयो त कायदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में अमेरिकन केमिकल सोसाइटी पारां ही हिकु वॾो प्रोग्राम आहे। हिन प्रोग्राम में सिंध जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि हिसो वरितो आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा प्रोजेक्ट ठाहिया आहिनि ऐं प्रोजेक्ट ठाहे करे उन्हनि जा तजुर्बा कया आहिनि ऐं ॿियनि खे बि सेखारण लाइ मौक़ो ॾिनो। उन ई मौक़े ते अमेरिकन केमिकल सोसाइटी जे चीफ डॉक्टर काशिफ मंगी ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त चैप्टर अमेरिकन केमिकल सोसाइटी दुनिया में 2 नंबर ते आहे। हे जेको इवेंट आहे असांजो बेसिकली 2 ॾींहंनि जो इवेंट हुयो। कल्ह स्कूल जे ॿारनि खे असां घुराए करे उनखे साइंटिफिक डेमोन्स्ट्रेशन ॾिनीसीं, पर अॼु जो ॾींहुं जेको आहे सिंध जी या पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ जे लाइ तमामु सुठो आहे, छो त असां हिते डिफरेंट यूनिवर्सिटीज़ खे इनवाइट कयो आहे। उन जा स्टूडेंट्स हिते साइंटिफिक ऐं इंजीनियरिंग जेको आहे प्रोजेक्ट्स ऐं पोस्टर्स खणी आया आहिनि, हिते प्रेज़ेंट कंदा पंहिंजे जेके उन जा एडवाइज़र्स आहिनि या सुपरवाइज़र्स आहिनि उन जी सुपरविजन में। ऐं असांजी हिते टेक्निकल कमेटी ठहियल आहे जंहिंमें डिफरेंट इंडस्ट्रीज़ ऐं अकेडमिया जा मेंबर्स आहिनि। उहे उन्हनि प्रोजेक्ट्स खे एवेल्यूएट कंदा, स्टडी कंदा ऐं उन खां पोइ उन्हनि खे टॉप 3 प्रोजेक्ट्स खे असां रिवार्ड बि कंदासीं। असां हिते प्रोजेक्ट ऐं पोस्टर एग्ज़िबिशन जे हिसाब सां आयल आहियूं। असां वटि 10 प्रोजेक्ट असां ठाहिया आहिनि केमिकल डिपार्टमेंट मेहरान यूनिवर्सिटी में, जेके असां हिते शोकेस कंदासीं। छोकिरा आया आहिनि पंहिंजी मोटिवेशन ॾेखारण केमिकल इंजीनियरिंग ऐं केमिस्ट्री फील्ड जे लाइ। ऐं असां हिते ॾिठो आहे त हिकिड़ी वॾी गैलेक्सी आहे जिते केमिकल इंजीनियर बि मौजूदु आहिनि, केमिस्ट्री डिपार्टमेंट जा माण्हू बि मौजूदु आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इहो जेको इम्पैक्ट आहे इहो असांखे फ्यूचर में ज़रूरु नज़र ईंदो। बेसिकली ही असां 2 ॾींहंनि जो इवेंट ऑर्गेनाइज़ कयोसीं। कल्ह वारे ॾींहं ते असांजे स्कूल जा ॿार आहे जंहिंखे असां साइंस जा एक्सपेरिमेंट करे ॾेखारियासीं ताकी उन्हनि में साइंस जी तालीमात जे हवाले सां अवेयरनेस अचे। अॼु जो जेको असांजो ॾींहुं आहे उहो आहे प्रोजेक्ट ऐं पोस्टर कॉम्पिटिशन जे हवाले सां। इन ॾींहं जो मक़सदु इहो आहे त जिते मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में रिसर्च थींदी आहे त ऐं उन जा जेके ॿार आहिनि जेके रिसर्च कंदा आहिनि उहे पंहिंजी रिसर्च खणी आया आहिनि हिते, जेका कायदे अवाम जे स्टूडेंट्स जा ऐं मुख़्तलिफ़ जेके स्टूडेंट्स मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ मां आयल आहिनि उन्हनि जे साम्हूं रखनि पिया। ऐं जेके ॿारनि जी जेकी रिसर्च सुठी हूंदी उन्हनि जी जेकी असांजी टेक्निकल कमेटी आहे उनखे एवोल्यूट कंदी। ही फंक्शन ॾाढो सुठो लॻे पियो। ॿियनि यूनिवर्सिटियुनि मां बि शागिर्द आया आहिनि माशाल्लाह, मेहरान मां आया आहिनि, सबू मां आया आहिनि, सिंध मां आया आहिनि। माशाल्लाह हीउ प्रोग्राम ॾाढो भलो आहे ऐं ॾाढो असांखे पसंदि आयो। सिंध केमिकल फेस्टिवल इहो 2 ॾींहंनि जो इवेंट हो। फर्स्ट डे ते असांजी डेमोन्स्ट्रेशन हुई जंहिंमें डिफरेंट स्कूल्स जा ॿार अची हिते असांजा डेमोन्स्ट्रेशन ॾिसनि पिया, उहे अवेयर पिया थियनि साइंस। असांजे प्रोग्राम जो जेको मेन मक़सदु आहे न अवेयरनेस टुवर्ड्स साइंस। असां पंहिंजी जेका एडल्ट जनरेशन आहे उनखे असां टुवर्ड्स साइंस वठी अचूं। शागिर्दनि पारां अमेरिकन केमिकल सोसाइटी जा थोरा मञींदे चयो त अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि जिन मां शागिर्दनि खे अॻिते अचण जो मौक़ो मिलंदो। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु एके डायरी, आवाज़ टीवी न्यूज़, शहीद बेनज़ीराबाद।